नाज़िन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुतहदा वारा जेको राग अलापींदा रहिया आहिनि उहो उन्हनि ॿीहर शुरू करे छॾियो आहे। जे कमेटी में फ़ारूक नसीम हूंदो सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी हुन सां ॻाल्हियूं न कंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह वधीक चयो त शायदि वज़ीर आज़म कराची में कमु कराइणु चाहींदो हुजे पर उन जिन माण्हुनि खे चूंडियो आहे उन्हनि अचण सां ई फितनो शुरू करे छॾियो आहे। नाज़िन हुन वधीक चयो त वज़ीर आज़म जे शख़्स खे कराची कमेटी जो सरबराह बणायो उन जो ज़हनी फितूर साम्हूं अची वियो आहे। मुतहदा वारा जेको राग अलापींदा रहिया आहिनि उहो उन्हनि ॿीहर शुरू करे छॾियो आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुतहदा वारा जेको राग अलापींदा रहिया आहिनि उहो उन्हनि ॿीहर शुरू करे छॾियो आहे। जे कमेटी में फ़ारूक नसीम हूंदो सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी हुन सां ॻाल्हियूं न कंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह वधीक चयो त शायदि वज़ीर आज़म कराची में कमु करणु चाहींदो हुजे पर उन जिन माण्हुनि खे चूंडियो आहे उन्हनि अचण सां ई फितनो शुरू करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त वज़ीर आज़म जे शख़्स खे कराची कमेटी जो सरबराह बणायो उन जो ज़हनी फितूर साम्हूं अची वियो आहे। मुतहदा वारा जेको राग अलापींदा रहिया आहिनि उहो उन्हनि ॿीहर शुरू करे छॾियो आहे।